प्यारे शागिर्दो, थार एजुकेशन यूट्यूब चैनल में भली कार आऊं कृष्ण परमार। गुजरात वीडियो में असां रीडर जे सबक 15 जी मश्क कई सी। अॼु असां रीडर जो सबक 16 पढ़ंदासीं। सबक 16 ही छा आहिनि। हीअ छा आहे? हीअ वीडियो कैमरा आहे। वीडियो कैमरा में असां वीडियोस भरींदा आहियूं। हीअ छा आहे? मोबाइल फ़ोन। मोबाइल फ़ोन ते असां हिक ॿिए जो हाल अहिवाल वठंदा आहियूं ऐं जेकॾहिं इंटरनेट जी सहूलियत आहे त वीडियो कॉल करे जहिड़ो रूबरू ॻाल्हि करे सघूं था। हीअ छा आहे? कैमरा। कैमरा में असां फ़ोटोज़ कढंदा आहियूं। हीअ छा आहे? टेलीविज़न। टेलीविज़न ते असां ख़बरूं, ड्रामा ऐं रांदियूं ॾिसंदा आहियूं। हीअ छा आहे? रेडियो। रेडियो ते असां गीत ऐं ख़बरूं ॿुधंदा आहियूं। हीअ छा आहे? टेलीफोन। टेलीफोन ते असां हिक ॿिए जो हाल अहिवाल वठंदा आहियूं। हीअ छा आहे? कंप्यूटर। कंप्यूटर बिजली ते हलंदड़ हिकु अहिड़ी मशीन आहे जंहिंमें डेटा महफ़ूज़ रखण जी सलाहियत मौजूदु हूंदी आहे ऐं कंप्यूटर ऐं मोबाइल वसीले इंटरनेट जी मदद सां असां पूरी दुनिया सां राब्ते में रही सघूं था। हीअ छा आहे? टेप रिकॉर्डर। टेप रिकॉर्डर में कैसेट लॻाए गीत ॿुधंदा आहियूं ऐं आवाज़ बि रिकॉर्ड कंदा आहियूं। हीअ छा आहिनि? अख़बारूं। अख़बारनि में असां रोज़ाना थियल वाक़िअनि जूं ख़बरूं पढ़ंदा आहियूं। हाणे अचो त हिन सबक जी मश्क करियो। इन मश्क जा 7 हिसा आहिनि। नंबर 1, हिन सबक में कहिड़ियुनि शयुनि जूं तस्वीरूं आहिनि उन्हनि जा ॾिनल अदद लिखो, यानी उन्हनि जा ॾिनल नंबर लिखो। कंप्यूटर जो नंबर आहे 7, त हिते लिखंदासीं 7। वीडियो कैमरा जो नंबर कहिड़ो आहे? 1। अख़बारनि जो नंबर कहिड़ो आहे? 9। टेलीफोन जो नंबर आहे 6। रेडियो जो नंबर कहिड़ो आहे? 5। टेलीविज़न जो नंबर आहे 4। फ़ोटो कैमरा जो नंबर आहे 3। मोबाइल फ़ोन जो नंबर आहे 2। हिन मश्क जो ॿियो हिसो आहे पढ़ो ऐं लिखो। टेलीविज़न, रेडियो, कैमरा, कंप्यूटर, जहाज़। हिन मश्क जो टियों हिसो आहे ॿारो। हिन सबक में ॾिनल तस्वीरनि मां कंहिं बि हिकु तस्वीर बाबति ॿुधायो। टेलीविज़न शुद्ध समाव ऐं विंदर जो हिकु बहितरीनु ज़रियो आहे जंहिं ते असां ॾेही तोड़े परॾेही ख़बरूं चारूं ॿुधंदा आहियूं त मौसमी हालतुनि खां वाक़ुफ़ु थींदा आहियूं। टेलीविज़न असांखे रांदियूं, गीत, मौसीक़ी, नाटक, फिल्मूं, अजीबो ग़रीब शयूं, जानवर ऐं ख़ूबसूरत ॾेख ॾेखारे दिलि विंदराए ख़ुशि कंदो आहे। नंबर 4, ॾिनल लफ़्ज़ पढ़ो ऐं जुमलनि में इस्तेमालु करियो। हीउ लफ़्ज़ आहे मुंहिंजो, मुंहिंजी, तुंहिंजी। हीअ किताबु मुंहिंजो आहे, हिते लिखंदासीं। हीअ पेंसिल मुंहिंजी आहे। हीअ पेन तुंहिंजी आहे। पेन तुंहिंजी आहे। हिन मश्क जो 5हों हिसो आहे मुनासिब लफ़्ज़नि सां जुमला मुकमिल करियो। लफ़्ज़ आहिनि वीडियो कैमरा, अख़बार, रेडियो, कैमरा, टेलीविज़न। हिननि जुमलनि में ही ख़ाली जायूं ॾिनियूं पियूं आहिनि। हिननि ख़ाली जायुनि में हिननि मां मुनासिब लफ़्ज़ हिननि ख़ाली जायुनि में लिखणा आहिनि। पहिरियों जुमिलो आहे अहमद पंहिंजी ख़ाल सां वीडियो भरे थो, त हिते लफ़्ज़ ईंदो वीडियो कैमरा। जावेद सुबुह जो अख़बार में दुनिया जूं ख़बरूं पढ़ंदो आहे, हिते लिखंदासीं अख़बार। सावण रेडियो ते गीत ऐं ख़बरूं ॿुधे थो, हिते लिखंदासीं रेडियो। असां काल्ह टेलीविज़न ते ड्रामो ॾिठो, हिते लिखंदासीं टेलीविज़न। राणी बाग़ में सरवाण कैमरा सां तस्वीरूं कढियूं, हिते लिखंदासीं कैमरा। हिन मश्क जो 6हों हिसो आहे टुबका मिलाए तस्वीर मुकमिल करियो। अचो त हिननि टुबकनि खे मिलायूं। प्यारे शागिर्दो, अॼु असां रीडर जो सबक 16 पढ़ियो आहे। ईंदड़ वीडियो में असां रीडर जो सबक 17 पढ़ंदासीं। त अॼु जी ही मुंहिंजी ठहियल वीडियो तव्हांखे कीअं लॻी? जेकॾहिं पसंदि अचे त लाइक, शेयर ऐं कमेंट ज़रूरु कजो ऐं मुंहिंजे थार एजुकेशन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो। महिरबानी।